ونشهد أن محمدا عبده ورسوله أما بعد أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم وأنفقوا مما رزقناكم صدق الله مولانا العلي العظيم إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما اللهم صل على سيدنا ومولانا حبيبنا محمد وآله وأصحابه أجمعين علماء الكرام सादात निज़ाम ऐं मुंहिंजा प्यारा दोस्त अल्लाह जे दर ते दुआ है जे मरहूमा जे ईसाले सवाब जे लाइ उन जे बचन जी महफिल सजाई आहे खैरात कई आहे अल्लाह करीम उन अम्मा साइण जी कब्र के जन्नत जो बागीचो बनाए रब्बुल आलमीन उनके खातून अतहर सय्यदतुन निसा नबी जी न्याणी जो पाड़ो नसीब फरमाए हुजूर जा उम्मती जेकी भी दुनिया ता पर्दो करे विया आहिनि अल्लाह ताला हर मोमिन की कब्र के जन्नत जो बागीचो बनाए अज जेका ही खैरात कई वई आहे ईसा दे सवाब जे लाइ ही कुरानी महफिल सजाई वई आहे जंहिंमें अल्लाह जे पाक कलाम जी तिलावत थी मदीने वारे साईं जूं नातूं थियूं सोने नबी जी सुन्नत शरीयत जो गालियों तकरीर थींदी यो सब अजर सवाब उन मरहूमा जे कब्र में अल्लाह ताला पहुंचाईंदो असा जो ईमान आ असा अहले सुन्नत जो अकीदो आ त सालिह अमल चंगो अमल इंसान जॾहिं करे थो वो पाण खे भी नफ़ो ॾिए थो ऐं ॿिए खे भी फ़ाइदो पहुचाए सघे मुअतज़िला वहाबी बद मज़हब उन्हनि जो अक़ीदो आहे त इंसान जेके ख़ुदि अमल कया उहे उन्हनि खे फ़ाइदो ॾींदा हिकड़े जो अमल ॿिए खे नफ़ो न ॾींदो इहो उन बद अक़ीदा माण्हुनि जो नज़रियो आहे क़ुरान ऐं हदीस मज़ा साबित शुदा अक़ीदो ऐं नज़रियो असां अहले सुन्नत वारो अक़ीदो सालिह अमल जेको इंसान चङो कमु करे उन जो अजर ऐं फ़ाइदो उन माण्हू खे भी मिलंदो पर जेकॾहिं उहो ईसाल करे पंहिंजी अमड़ खे पंहिंजे अबे खे पंहिंजे अज़ीज़ खे कंहिं ज़िंदा खे कंहिं फ़ौत शुदा खे त इहो अजर उन खे भी मज़ार में मिली सघे एतिरी थधि बि कोन्हे जेतिरो तव्हां चुप लॻा वेठा आहियो हिकिड़ो ठटे में मुलाक़ात थिए थी कॾहिं कॾहिं जी सुभान अल्लाह चो तो खबर पए जेरन में बैठो आया मकली जे मुकाम में न आया पुट ही मुझी चादर आ 500 रुपए में खरीद कई आ मिसाल हुन गाल के समझाइण जे लाइ ही मुझी चादर आ मूं मेहनत करे खरीद कई आ पंहिंजे पैसनि सां घणे में 500 रुपए में इहा चादर हाणे मुंहिंजी मिल्कियत आहे
मुंहिंजी शइ आहे इन खे जेकॾहिं सीअ खां वेढ़ियां त मूंखे सीअ खां बचाईंदी धूड़ पई वसे धूड़ में पाण खे ढकियां त धूड़ खां बचाईंदी काढ़े में मथां छांव कयां त छांव थींदी विछाए हेठि निमाज़ पढ़ां त मुसले जो कमु ॾींदी सुम्ही पवां मथां ढके छॾियां फ़ाइदो ॾींदी जी सम्झो था न हाणे इहा चादर मुंहिंजी शइ आहे मां इन मथां 100 फ़ाइदा वठी सघां थो मूं ॿ टे नमूने तौरु ॿुधाया पर पंहिंजे कपिड़े मां माण्हू 100 फ़ाइदा वठी सघे थो पर इहा चादर मां पंहिंजे हिन फ़क़ीर खे ज़ैद खे ॾियां थो पुट ही तोखे ॾिनो हाणे जेकी नफ़ा इन चादर मां मूं वरिता पे हे बि वठी सघे थो ईअं त कोन थींदो न चादर मूंखे फ़ाइदो ॾिए हिन खे फ़ाइदो न ॾिए आहे की न सम्झो हले न जेकॾहिं मां गर्मी खां वेढ़ियां थो त मूंखे गर्मी खां बचाए थी सर्दी खां बचाए थी सीअ खां बचाए थी काढ़े खां बचाए थी मच्छरनि खां बचाए थी मुसले जो कमु ॾिए थी मथां पंहिंजो पाए सुम्हां ओढे सुम्हां त ओढाणे जो कमु ॾिए थी हेठों विछाए सुम्हां त रली जो कमु ॾिए थी मूंखे फ़ाइदो ॾिए थी त उहो साॻा फ़ाइदा ज़ैद खे मिलंदा हाणे हिकिड़ो माण्हू चवे त सही आहे तुंहिंजी चादर ख़रीद तो कई आहे न हाणे तोखे फ़ाइदो ॾींदी बाक़ी ज़ैद खे फ़ाइदो न ॾींदी त उनखे चवंदो न त कल्ह छॾियल अथसि छा चवंदो भाई अकुल जी पटड़ी थो नचंदा चवंदो न चवंदो भई अकुल अथई सम्झ अथई या न अथई भई जेका चादर मूंखे फ़ाइदो ॾिए थी ता जंहिंखे मूं ॾिनी उनखे पोइ साॻा फ़ाइदा ॾींदी इन तरह सां जेकॾहिं मूं 1000 भेरा दुरूद पढ़ियो घणा भेरा 1000 भेरा मूं दुरूद पढ़ियो हाणे इहा मुंहिंजी कमाई आहे जे 500 मूं चादर वरिती इहे मूं टाइम सीड़ायो मूं वक़्तु कढियो ॿिया कम छॾे मूं मदीने वारे साईं ते 1000 भेरा जॾहिं मूं दुरूद पढ़ियो इहा मुंहिंजी कमाई आहे इहा मुंहिंजी मिल्कियत आहे इहा मुंहिंजो पढ़ियो आहे इहा मुंहिंजी महिनत आहे जो मूं इहा भई हज़ारे माण्हू नथा कनि दुरूद नथा पढ़नि पर मूं पढ़ियो महिनत कई न हाणे जॾहिं इहो दुरूद मूं पढ़ियो इहो दुरूद मूंखे फ़ाइदो ॾींदो दुरूद बीमारी जी दवा दुरूद कर्ज़ लाहे दुरूद दर्द लाहे दुरूद परेशानियूं लाहे दुरूद रहमतूं वसाए हिकिड़ो भेरो दुरूद पढ़े त 10 भेरा रब रहमत वसाए हिकिड़ो भेरो रब दुरूद पढ़े त 10 उन जा दर्जा रब वधाए हिकिड़ो भेरो जेको दुरूद पढ़े 10 उन जे दफ़्तर में नेकियूं लिखजनि हिकिड़ो भेरो दुरूद पढ़े 10 उन जा गुनाह मेट थी वञनि पुट सम्झव ॻाल्हि हा हाणे इहे दुरूद जा फ़ाइदा हिन मूंखे मिलंदा छो त मुंहिंजो कोरियो आहे मूं महिनत कई आहे इन जो अजर ऐं सवाब मूंखे मिलंदो पर हाणे मां रब खे अर्ज़ थो कयां मौला मूं 1000 भेरा दुरूद पढ़ियो आहे इन जो सवाब मुंहिंजे अमड़ जे रूह खे पहुचे छा था चओ अलाह खे अर्ज़ कयां थो मालिक मुंहिंजी अमड़ क़बर में आहे उहा दुरूद हाणे कोन थी उते पढ़ी सघे उनजे अमलनि जो दफ़्तर वेड़जी वियो मुंहिंजा मौला मां दुरूद पढ़ियो आहे इन जो अजर इन जो सवाब मुंहिंजी अमड़ जे रूह खे क़बर में पहुचाए रब तो फरमाए त तो पंहिंजी कमाई पंहिंजी मां खे थो ॾी पंहिंजी महिनत पंहिंजी शइ पंहिंजी अमड़ खे थो ॾी तूं सखावत थो करी रब फरमाए थो करमुला तूं जेकॾहिं सखावत थो करी त मां रब तोखां अञा वॾो सखी आहियां तो पंहिंजी कमाई
तुझी अमड़ खे ॾिनी मां रब सखावत थो कयां जो जेतिरो अजुर तोखे ओतिरो तुझी अमड़ खे बि समझो हले न समझो ये न त अधु विराए अधु मूंखे अधु वरी अमड़ खे न ये चादर फाड़े अधु तोखे अधु अमांगे न अधो अध न कबो अल्लाह सखिया जेतरी इबादत कई जेतरो सवाब इबादत करण वारे के ओतरो सवाब जंहिंखे ईसाल कई उन्हें के भी ओतरो ही सवाब मिलंदो पुट समझो पर जेकॾहिं अञा तूं सखावत कर रुगे हिकड़ी अम्मा के न बख्शे पर चो मौला ही जेके 1000 फेरा मूं दुरूद पढ़ियो इन जो सवाब मकली जे सच्चे मुकाम वारन के पहुंचाए अरे मकली में घणा लख मुकाम में मुर्दा हुंदा घणा लख कब्रुन में हुंदा इहो जेको मुंह दुरूद पढ़ियो या फातिहा पढ़ी या तिलावत कई या आयतुल कुर्सी पढ़ी या सूरत यासीन पढ़ी पूरो सवाब मुकम्मिल सवाब हर कब्र में रब पहुंचाए दींदो वंडी दो न विरहाई दो न जरो जरो करे न न न न मुकम्मिल सवाब 11 किलोमीटर टिको कब्रिस्तान मकली जो लखे मानू मकली जे मुकाम में सुतल आहिनि हिकिड़ो भेरो आयतुल कुर्सी पढ़ी चवी तो मौला हिन आयतुल कुर्सी जो अजुर हिन सारे मकली वारे मुकाम वारन जे रूहन के पहुंचाए त हर कब्र में मुकम्मिल अजुर मुकम्मिल सवाब रब पहुंचाए तो मदीने वाले साईं फरमायो तो हर कब्र में तो पहुंचे तो पर पढ़ण वारे के जे हिकड़ो भेरो आयतुल कुर्सी पढ़ी न उन्हें पढ़ण वारे के 70 नबियन जेतरो अजुर ही सवाब मिलंदो सौदो सस्तो आया मांगो जवाब ॾियो अल्लाह सखावत करे ठट्टे वारा तू छो तो बखीली करी पर मुंह त ॻाल्हि कई रुगे मकनी जे मुकाम जी पर अल्लाह जी सखावत अञा वॾी आहे तू हीअं कर सूरत फातिहा पढ़ी चओ मुंहिंजा मौला हिन जो अजुर ऐं सवाब मदीने वारे साईं जी सारी उम्मत खे पहुचा हुजूर जा उम्मती जेके अगे थिया जेके हिन ज़माने में हिन जेकी पो थींदा के ओभर के ओलह के उत्तर के दक्षिण के ईरान में के अफगानिस्तान में के पाकिस्तान में के यमन में के शाम में के रूम में लखे करोड़े महबूब जा उम्मती ने तुझे फातिहा जो सवाब हुजूर जे हर उम्मती के पहुंचंदो सुभान अल्लाह सुभान अल्लाह ऐं जेतिरनि खे बख़्शई ओतिरो सवाब वरी पढ़ण वारे खे प्रभु जे दफ़्तर में लिखंदो सुभान अल्लाह सुभान अल्लाह केॾी रब जी सखावत आहे मदीने वाले साईं जी आदत मुबारक हुई हर साल हुजूर 2 कुर्बानियूं कंदा
बाबा मां तोसां थो ॻाल्हायां तूं हेॾे होॾे कंहिंखे थो ॾिसी मां तुंहिंजे लाइ आयो आहियां किथों कराची को टटो मातरी किथों फिरंदो आयो आहियां रजब जहिड़ी ॻाल्हि आहे मुंहिंजी ॻाल्हि नथो ॿुधी तूं होॾे थो ॾिसी वेठो हा चओ सुभाणे अल्लाह मदीने वारा साईं हर साल कुर्बानियूं कंदा फरमाईंदा हाज़ा मिन मुहम्मदिन व आले मुहम्मद हीअ कुर्बानी मूं मुहम्मद जे तरफ़ां ऐं मुंहिंजे अहल बैतन जे तरफ़ां वरी ॿी कुर्बानी कंदा फरमाईंदा हाज़ा मिन उम्मत मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हीअ कुर्बानी पंहिंजे उम्मत जे तरफ़ां थो कयां या रसूल अल्लाह हिकिड़ी कुर्बानी तव्हांजा उम्मती त किरोड़नि अरबनि खरबनि में हिन वक़्त बे ॾेढ अरब मुस्लमान आहिनि घणा ॾेढ अरब मुस्लमान हिन वक़्त बि आहे तूं असां बि उन्हनि में शामिल आहियूं असां बि कंहिंजा उम्मती आहियूं ॻाल्हायो साईं जन जेका कुर्बानी कई सा तुंहिंजे लाइ बि कई सम्झो हले न सम्झो हुज़ूर जा उम्मती किरोड़े अरबे खरबे उम्मती हिकिड़ी कुर्बानी साईं फरमायो त मुंहिंजी सारी उम्मत खे अजर मिलंदो मिलियो मिले थो अञा मिलंदो चओ सल्लल्लाहु अलैहि सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह सुभान अल्लाह जेकॾहिं कंहिंखे मानी खाराई भत खाराई जी मदीने वाले साईं फरमाया त जॾहिं तूं कंहिंखे मानी तो खाराई न त गिरा गिरा जे एवज़ तोखे हज मबरूर ऐं उम्र मक़बूल जो सवाब मिलंदो हदीस जा लफ़्ज़ आहिनि कुतिब लहू बिकुल्लि लुक़मतिन हज्जतिन मबरूरतिन व उम्रतिन मक़बूला गिरा गिरा जे एवज़ में हज मबरूर ऐं उम्रो मक़बूल खट्टे वाला सच्ची ॿुधाए हिकिड़ी देग में घणा गिरा थींदा हिकिड़ी देग में हाणे एॾो किरोड़नि जो मुबारक तव्हां बि न कयो ॻाल्हि सची कयो हिकिड़ी देग में भला करे 500 गिरा वधूं 500 गिरा त 500 हज 500 उम्रा हाणे अदे मोहम्मद रमज़ान कई देग ला थई 5 देगियूं ला थई या 15 देगियूं जेतिरो बि नंगर कई मालिक हिन जो अजर ऐं सवाब मुंहिंजी अमड़ जे रूह खे पहुचा हाणे जेतिरा माण्हुनि गिरा खाधा गिरा गिरा जो हज कबूल उम्रो कबूल हर गिरह जो ऐं उहो सवाब मिसाल 500 गिरा या 5000 गिरह थिया इहे 5000 हजन उम्रनि जो सवाब अमड़ खे बि मिलंदो त हिन ख़ैरात करण वारे खे बि मिलंदो हा अहिड़ो कमु कजे या न कजे हाणे मुलो चए थो त ख़ैरात न कयो मरी विया मिटी में पंहिंजे उन्हनि खे ख़ैरात कहिड़ो फ़ाइदो ॾींदी यार तुंहिंजो असांजे मैयतनि सां कहिड़ो पलांद रहियल आहे खट्टर पंहिंजो दहारे पर ओड़े पाणे जो बहारे असांजे मैयतनि तुंहिंजो ॾोह कहिड़ो पियो आहे तूं पंहिंजनि खे खणी न ख़ैरात कर तूं न करी साले सवाब ॿियनि खे छो थो रोकी भला तुंहिंजे रोकण सां को सुन्नी रुकजी वेंदा छा
टी रात कराची में उस मेमण गोठ में जलसो जे साले सवाब जो वरी बी रात ते आयुस दुंबा गोठ में जलसो जे साले सवाब जो वरी अज आयो आ ठट्टे में जलसो ई साले सवाब जो जी मुल्ला झलर ता दी साले सवाब न तो जे जी सुनन घणी जोर भरी आशिक रुक बाछा बुले जे चवण सा इश्क वारा मना करण सा को रुक बाछा चंगो कम कयो आ कंदासी कंदा रहंदासी छाता जो सुभान अल्लाह एकड़ो असा भी आयो या रसूल अल्लाह मुझी अम्मड़ गुजारे विया हाने अम्मा तो वही विछड़ी अम्मा मुझी जुदा थी वही चाहिया तो अम्मड़ के को फायदो पहुंचाया अम्मड़ के को नफो रसाया पंजी अम्मड़ के कब्र में को नफो पहुंचाया सोना हबीब तू शारे आई शरीयत जो मालिक आई मुखे बुधाए मुखे सिखार एड़ो को अमल बुधाए जो मुझी अम्मड़ के कब्र में फायदो पहुंचे मदीने वाले साईं फरमायो वञ पानी दी खैरात कर पानी दी खैरात पानी दी खैरात हाने जेकरे को जग भरे खैरात करे हा का पानी दी खली भरे खैरात करे हा तब थी सके पे गिलास पानी जो भरी प्यालो भरे प्यारे हा तब थी सके पे पर असा भी वडी सलाह सोच गई कि कम एड़ो कया पानी दी खैरात एड़ी कया जो अम्मा के यको पे फायदो मिले असा भी सगोरे मदीने में पानी जो खूह खोटायो नलका तो हाणे थिया मोटर तो हाणे थिया उन दौर में खूह हुया असा भी खूह खोटायो उन ते लिखाई हाज़ल बीर ले उम्मे सादिन हे खूह मुझी अम्मड़ उम्मे साद जे ईसा ले सवाब जे लाए खूह खोटायो साईं फरमायो हाने जैसी तई मदीने शरीफ में यो खूह दो मानू पानी पियंदा जानवर पानी पियंदा पक्षी पानी पियंदा जीत जणिया पानी पियंदा जैसी तई खूह दो तैसी तुझी अम्मड़ के अजर ऐं सवाब पियो मिलंदो सुभान अल्लाह सुभान अल्लाह बराबर जलसो कयो बराबर खैरात के वदे क्यों भत जूला छव इहो भी सवाब पर जे अम्मड़ जे ईसा ले सवाब दे लाए मदरसे में एकड़ो कमरो ठहराए छॾ अम्मड़ जे ईसा ले सवाब जे लाए प्लाट वठी मस्जिद ठहराए छॾ मुझा मौला ये मस्जिद मां पंहिंजे अम्मड़ जे ईसा ले सवाब जे ला ठहराई आ जैसी ताईं मस्जिद धरती ते हूंदी माण्हू नमाज़ पढ़ंदा जिन नमाज़ पढ़ंदा फरिश्ता अची ज़िक्र कंदा सवाब अम्मड़ के भी मिलंदो सवाब ठहराइण वारे के भी मिलंदो हिकड़ो तो सवाब है जो मिलनो आ मिली वियो बस खैरात कई मानू खाधो जो सवाब मिलनो मिली वियो तिलावत कई दुआ घुरई कपड़ो खैरात कई मामी खाराई पानी प्यारी जेतरी खैरात कई अगले नफो वरतो सवाब जेको मिलनो आ मिली वियो पर मस्जिद ठहराई नलको लगराई भला मस्जिद में तड्डो विछाए छॾी शरीफ वठी आए कुरान वठी मस्जिद शरीफ में रखी हाने जैसी तई कुरान मस्जिद में हूंदो मुसलमान तिलावत कंदा जेतिरो सवाब तिलावत करण वारे के ओतिरो सवाब उन्हें कुरान वठी रखण वारे के ओतिरो सवाब जंहिंजे लाइ ईसाल करे थो उन्हें के सुभान अल्लाह
हज बदल ॿुधो त हज बदल हज बदल बदल सिंधी में बदल असुल लफ्ज़ अरबी आहे पर सिंधी में बदल या बदलो बदले वारो हज ख़बर तो वो छा आहे मसलन को माण्हू पीउ गुज़ारे वियो को माण्हू चवे थो त मुंहिंजे पीउ जे तरफ़ां को वञी हज करे थी मोहम्मद शरीफ मिसाल अदा तुंहिंजो नालो छा सोभारे के मोहम्मद शरीफ चवे थो त मुंहिंजी अमड़ साइण जे लाइ तूं वञी हज करे ख़र्च मां थो ॾियां हाणे ख़र्च ॾिनो मोहम्मद शरीफ हज ते वियो सोभारो ऐं हज कयई सोभारे इन पंहिंजो मोहम्मद शरीफ जी माउ जे तरफ़ां माना टे माण्हू हिकिड़ो सोभारो जेको हज ते वियो एराम ॿधई सफ़ा मरवो मिना मुज़दलिफ़ो डुकियो भॼियो मथा कुलायई महिनत सोभारे कई पर ख़र्चो त मोहम्मद शरीफ ॾिनो न समझो था न पर कयई कंहिंजे लाइ मोहम्मद शरीफ जी अमड़ जे लाइ हाणे अल्लाह ताला फरमाईंदो त जेतिरो सवाब सोभारे खे ओतिरो सवाब मोहम्मद शरीफ खे ओतिरो सवाब मोहम्मद शरीफ जी अमड़ खे हाँ ॻाल्हि सम्झो था न पर अल्लाह सिंह तोखे तौफ़ीक़ ॾिनी तूं मदीने में वे मस्जिद नबवी में हिकिड़ी निमाज़ पढ़े त ॿिनि हजनि जो सवाब केतिरो ॻाल्हायो मदीने वाले साईं फरमाए मन सल्ला फी मस्जिदी हाज़ा कुतिब लहू हज्जतान मबरूरतान जे माण्हू मुंहिंजी हिन मस्जिद नबवी में अची निमाज़ पढ़ी न कहिड़ी बि निमाज़ फर्ज़ या नफ़िल जे निमाज़ मुंहिंजी मस्जिद में पढ़ी उनखे ॿ हज पर क़बूल पियल हज सुभान अल्लाह हाणे अल्लाह से हाफ़िज़ ज़ैद खे मदीने में पहुचाए मदीने पाक में वञी ऐं बरकत नफ़िल पढ़ी चई मुंहिंजा मौला हिन ॿिनि रकातुनि जो अजुर ऐं सवाब मुंहिंजी क़ौम पतू जा सभिनी जे रूहनि खे पहुचा जिते बि दुनिया में पतू जा रहंदा उन्हनि खे ॿिनि हजनि जो सवाब मिलंदो पर हिनखे अञा दिलि वॾी थिए जो उहे पतू जा यादि न करे पंहिंजी ज़ात वारा न इएं चए मौला हुज़ूर जी सारी उम्मत खे अजुर पहुचा पुट ॻाल्हि सम्झी हले न सम्झी जॾहिं अल्लाह सखी आहे त पोइ तव्हां छो था कंजूसी कयो सुभान अल्लाह अल्लाह तौफ़ीक़ ॾे वजे वञी उमरो कयो हिकिड़ो त पंहिंजो कयो हाणे रहिया पिया आहियो मके में बाज़ारूं घुमण विया आहियो छा वरी एराम ॿधो वञी ॿियो उमरो कयो वरी उहो एराम लाहे मथो घुराए वरी टियों एराम ॿधो टे उमरा कयो चओ मौला हे जेको उमरो कयो पहिरियों पंहिंजे लाइ ॿियो कयो पंहिंजे हफ़े अमड़ जे लाइ हे जेको टियों उमरो थो कयां न इहो मदीने वारे साईं जी सारी उम्मत जे लाइ सुभान अल्लाह सुभान अल्लाह हिकिड़ो असां बि दुआ पियो घुरे मौला मूंखे बख़्श कर मूं ते रहम कर ऐं मुंहिंजो मदीने वारो साईं जेको आहे न उन जी पारत हुजे ॿियनि खे बख़्शी न बख़्शी तुंहिंजी मर्ज़ी आहे साईं जन हिन जी दुआ ॿुधी साईं फरमाए तूं अल्लाह जी रहमत खे एतिरो नंढड़ो सम्झो आहे छा चईंदो मौला मूंखे मूं ते रहम करे मुंहिंजे नबी ते बस ॿिया छुटा तूं दुआ घुरी ईअं चओ मुंहिंजी सॼी उम्मत जे लाइ दुआ घुर त सभिनी खे सवाब ऐं ख़ैरात जा हज़ारे क़िस्म आहिनि
मस्जिद ठारायो खैरात आहे, मदरसो ठारायो खैरात आहे, रस्तो ठारायो खैरात आहे, पुल ठारायो, नलको लॻरायो, कपड़े जी खैरात, मानी जी खैरात, पानी जी खैरात, पैसनि जी खैरात। खैरात जा हज़ारे क़िस्म आहिनि, खैरात जा हज़ारे क़िस्म आहिनि, पर सभिनी खां भले में भली खैरात अथव पाणी जी खैरात। भले में भली खैरात अथव मानीअ जी खैरात। पाणी मानी समझो था? ॿुधायांव त केतिरो फ़ाइदो आहे, ॿुधायांव, समझो था मुंहिंजी ॿोली? मदीने वारे साईं फरमाए त मन अरवा कब्दन जायन फलहुल जन्नह। जे प्यासे चिक रखे पानी प्यारे रजायो, छा कई? प्यासे चिक रखे पानी प्यारे ढो करायो, फलहुल जन्नह, इन जे लाइ जन्नत आहे। इहो जन्नती आहे, इहो बहिश्ती आहे। जे प्यासे न तव्हां मुंहिंजी ॻाल्हि सम्झी न। प्यासे जिक रखे, प्यासे जिक रखे पाणी प्यारे रजायो। पोइ जिकिर माण्हू में बाहे, जिकिर कुत्ते में बाहे, जिकिर ॿिले में बाहे, जिकिर पखी में बाहे। साईं जन इहे न फरमाए त मुस्लमान खे पाणी पियारियो, साईं जन इहे न फरमायो त के मोमिन खे पाणी पियारियो, तव्हांखे इंसान खे पाणी पियारियो। न, मदीने वारे फरमायो त मन अरवा कब्दन जायन, जेको प्यासे जिक रखे पाणी प्यारे रजाए, पोइ भली पखीअ खे पाणी पियारे, जानवर खे पाणी पियारे, इंसान खे पाणी पियारे, के उन्यारे खे पाणी प्यारे रजाए, उन जे लाइ जन्नत वाजिब थी। हाँ, सुभान अल्लाह। हिकिड़े माण्हू खे गोॾे में हिते फट थी पियो, पुट गोॾो नाज़ुक जाइ आहे, माण्हू हले थो त इहो चुरे थो ढकणी गोॾे जी, हिते जो ज़ख़्म थी वियो त वीचारो हली न पियो सघे। हलण घुमण वेहे सुम्हे, तकलीफ़ दर्द, इलाज दवाऊं दरमल ॾाढा कराई पर फ़ाइदो न थी सघे। हिकिड़े वलीअ सॻोरे वटि आयोसीं, अलाह वारो वञी का दुआ घुरी, अलाह वारनि जूं दुआऊं, साईं का दुआ घुरिया, को ॾस ॾे, को हिकमत, को नुस्ख़ो। साईं फरमायोसि तोखे इस्तिखारा जी दुआ ॾसियां थो वञी पढ़, पोइ तोखे पाणे ख़्वाब में इशारो थींदो त ही कमु कर, तूं ठीकु थी वेंदी। मोटी आयो, बुज़ुर्ग नुस्ख़ो ॾसियुसि, अचे पढ़ी पढ़ी सुतो, अञा अख लॻी त मदीने वारे जो दीदार थी। ठटे वारा रब शर असांखे बि सोणे जो, मदीने वारे जो दीदार शर तव्हांजी बि दिलि घुरे थी। सुभान अल्लाह। दुरूद घणो पढ़ो, दुरूद पढ़ण वारनि खे मदीने वारो दीदार करे। हे जे सुतो न त ख़्वाब में मदीने वारे साईं जो दीदार थियुसि। अर्ज़ थो करे सोना ॾाढी तकलीफ़ अथव, गोॾे जे दर्द मारे छॾियो आहे, सोना को करम फरमायो। साईं फरमायोसि वञो पाणीअ जी खैरात कर। छा फरमायो? पाणीअ जी खैरात कर। जीअं निंड मां उथियो, सुबुह जो पंहिंजे घर जे दरवाज़े ते वॾी सबील पाणी जी ठाराई, जिते रस्तो का वाट मुसाफ़िरनि जो लंघ, उते सबील ठाराई, हिते सबील, हुते सबील, हुते सबील, पाणी जूं कई सबीलूं ठाराई। हफ़्ते हिकिड़े जे अंदर दर्द छॾे वियो सेस। जेको नुस्ख़ो नबी सोणो जे, छा था चओ? हाँ, साईं जन कहिड़ो उनखे मशवरो ॾिनो? सुभान अल्लाह। हाणे मां तव्हांखे ठटे जी ॻाल्हि कोन थो कयां, मां पंहिंजे दादू जी ॻाल्हि थो कयां। नलको हिकिड़े माण्हू लॻायो आयो, नलको हैंड पंप,
तो माण्हू पाणी पीअण वाट ते धनार पवार बकरियूं जानवर लंघंदा पाणी पीअण। हिकिड़े ॾींहुं नलको लॻाई, ॿिए राति ते वरी को आयो, उहो नलके जी मिशन ई टुटे खणी वञी। हैदराबाद में बि हिकिड़ी मस्जिद में नमाज जो टाइम थियो, हे टोंटियूं लॻल आहिनि न, स्टील जूं टोंटियूं, उन्हनि टोंटियुनि खे ताला लॻल हुजनि, टोंटियुनि खे ताला। मुझे हे छा जे ला के मवाली पटे या खोले रात जो खणी था वञनि। खुदा जो कसम मूंखे एॾो अफ़सोस थियो, एॾो अरमान थियो, छा असां मुस्लमाननि जो ईमान बकी इहो वञी बचियो आहे जो असांखे अल्लाह जे घर में टोंटी खे बि तालो हणणो पइजी वियो। इहो ईमान मुस्लमान जो बचियो आहे जेको टोंटी पटियूं खयो थो वञे, नलको कंहिं लॻरायो, पाण त न लॻराई त को मुस्लमान को उजारो पाणी पीए, पाण न लॻाई पर कंहिं ॿिए लॻायो, उहो पटियूं खयूं थो वञे। मस्जिद में वञो जुम्मे शरीफ़ जे ॾींहं ते त बूट को सुठड़ो हुजे न, उहो खणी वेंदा या वरी मटाए वेंदा, पुराणो फाटल साटल रखे खटे में मता न हुजे। मां पंहिंजी ॻाल्हि थो कयां। हाणे इहो जेको मोचड़ो खणी वियो, छा उते घटि हूंदसि मोचड़ा? 10 दुनिया 70 आख़िरत। असांजो दोस्त हिकिड़ो हुयो शाइर, मखदूम बिलाल साईं ते वियो, हुते ॿारो थींदो आहे बुज़ुर्गनि जो, उतो को बूट खणी वियो। शाइर हो न, शेर ठाही, मुंहिंजो बूट मखदूम तां विया खणी, इहो वियो वरी ॿियो मूंखे ॾींदो खणी। ओ बिलालीअ जा आशिक हूंदा पंध में, मुंहिंजा मोचड़ा बि हूंदनि कंध में। पुट अल्लाह जे घर जो शर्म न आहे, अल्लाह जे घर जो हया न आहे। मस्जिद जी शइ चोराए खणी थो वञे, मस्जिद जूं टोंटियूं पटे खणी थो वञे। इन खां वधीक ॿी बेहयाई बेशर्मी ॿी का थी सघे? चओ सल्लल्लाहु अलैहि या रसूल सल्लल्लाहु अलैहि या सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह। हदीस जो किताब सहीह इब्न हिब्बान, उनमें रिवायत हजरत अबू मालिक अशअरी रजी अल्लाह तआला अन्हु जो रिवायत करे, मदीने वाले साईं फरमायो, इन फिल जन्नत गुरफन युरा ज़ाहिरुहा मिन बातिनहा व बातिनुहा मिन ज़ाहिरिहा। अल्लाह ताला जन्नत में हिकिड़ो शीशे जो महल ठाहियो आहे, शीशे जी माड़ी रब जोड़ी आहे, जंहिंजे ॿाहिरों ॾिस त अंदर जो मंज़र थो नज़र अचे, अंदरों ॾिस त ॿाहिरि जा नज़ारा नज़र था अचनि। उहा शीशे जी माड़ी रब जन्नत में जोड़े छॾी आहे। असां बि अर्ज़ कयो, या रसूल अल्लाह, ॿुधायो इहा माड़ी रब कंहिंजे लाइ ठाही आहे? इन माड़ीअ में वींदा केर? इन जन्नत महल जा हक़दार केर आहिनि? साईं फरमायो त अअदहल्लाहु तआला लिमन अतअम तआम व अफ़श सलाम व सल्ला फिल लैल वन्नास नियाम। जेको माण्हू टे कम करे, या जन्नत जी शीशे जी माड़ी उन्हें के लाट थी। घणा कम करे?
यो जन्नत जे शीशे दी माड़ी जो हकदार केड़ा पेरे नंबर ते साईं फरमाइंदा जेको माण्हुनि खे मानी खाराए माण्हुनि खे बे नंबर ते माण्हुनि सां मिठो ॻाल्हाए नरम ॻाल्हाए सुठो ॻाल्हाए टे नंबर ते साईं फरमाइनि था रात जो माण्हू सुम्ही पवने हे उथी तहज्जुद जी रात जो नमाज पढ़े जे ये टे कम कया जन्नत जी माड़ी जो इहो हक़दार बणजी वियो पहिरियों कम मानी खाराए गरीबन के मिस्कीनन के मुसाफिरन के परदेशन के मानी खाराए साईं फरमाइनि था त मेहमान जे दर ते ईंदो आहे मेहमान पो पहुचंदो आहे रोज़ी रब अॻु मोकिले ॾींदो आहे मेहमान जॾहिं मोटंदो आहे मेहमान पो मोटंदो आहे घर धणी जा गुनाह रब अॻु बख़्शे छॾींदो आहे सुभान अल्लाह मुंहिंजा दोस्तो केॾो न घर खुशबख्त खुश नसीब वो घर जे घर में मेहमान ईंदा आहिनि मुंहिंजा दोस्तो जेको मेहमान खे मानी थो खाराए त घर धणी खे बि रब बख़्शे थो ऐं जेका मानी पचाइण वारी आहे बोड़ रखण वारी आहे उन खे बि रब बख़्शे थो ऐं जेको मानी खणी खाराए थो उन खे बि टिनि धुरियुनि खे रब बख़्शे घर धणी मानी पचाइण वारी ऐं मानी खाराइण वारो इन्हनि टिनी खे हिकिड़े मेहमान खे खाराइण जे करे टिनि ॼणनि खे रब बख़्शे जन्नत जो हक़दार मेहमान ईंदो न त टाइम ॾिसे बाबा 4 बजे बस वेंदई वरी ॿी बस न मिलंदई वञणो हा मता रात रही पवे मता मानी खाराइणी पवे ओ मिठा कंजूस न थी बखील न थी बखील अल्लाह खां परे माण्हुनि खां परे मलाइकनि खां परे जन्नत खां परे दोज़ख जे वेझो केर बखील ऐं सखी अल्लाह जे वेझो मलाइकनि जे वेझो मदीने वारे साईं जे वेझो जन्नत जे वेझो दोज़ख खां परे वो कींदा भयो सखी थींदो या बखील मरे पियो न मरे बखील मरे पियो वाह हाणे त मरी तो हाणे त कुझु ॾे थी ॿिया त पियो थो साह थो ॾिया पियो न छा जान ॾिया थो पियो न कहिड़ी शइ ॾिया न न न साईं फरमाइनि था जेको माण्हुनि खे मानी खाराए थो अल्लाह उनखे जन्नत जा ताम खाराईंदो जेको माण्हुनि खे पहिराए थो रब उनखे जन्नत जा लिबास पहिराईंदो जेको के ग़मज़द ॾुखारे जो ॾुख लाए थो अल्लाह उन जा दुनिया जा ॾुख बि लाहींदो आख़िरत जा ॾुख बि लाहे को माज़ूर अखियुनि खां उज़र वारो आहे उनखे बाह मां वठी 50 विखूं गॾिजी हले रब उन जा 50 कबीरा गुनाह बख़्शे थो छॾे के माज़ूर खे वठी उन जी मंज़िल ताईं पहुचाए रब उन जी पूरी ज़िंदगी जा गुनाह बख़्शे थो छॾे चओ सल्लल्लाहु अञा मोहब्बत सां सल्लल्लाहु अलैहि
इमाम अहमद रिवायत दिया सैयदना अबू हुरैरा रज़ी अल्लाह ताला अन्हु तो चवे हिकड़े डी मदीने वाला साईं राज में बैठा हुआ हाय 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 भागत इन्हनि साहबनि जा जेके रूबरू दीदार थिया सुबुह जो मानू पंजे घर मां निकरे व्यापारी पंजे दुकान ते वने मास्टर स्कूल दे वने हारी पंजे पन्नी दे वने असा भी निकरे त दिल पर मोहम्मद जो दीदार मुझा दोस्तों चतो हिकड़े डी साईं सोना हबीब रमज में वेठा हुआ मुंह हथ जोड़े अदब सां अर्ज कयो या रसूल अल्लाह मुखे को एड़ो अमल बुधायो जो मां जन्नती थी वजा ओ मुझा हबीब दुनिया नथो घुराव माल नथो घुराव तव्हां का खीर पुट नथो घुरा तुंहिंजे सदके हर गंजर बदई छॾियो ओ महबूब मुखे को एड़ो गस पंध बुधायो जो जे अमल कया त मां जन्नती बणदी वञा हदीस जा लफ्ज़ ॿुधो तव्हांजो हियां ठरंदो हज़रत अबू हुरैरा तो चवे इन्नी या रसूल अल्लाह इन्नी इज़ा रअयतुक ताबत नफ्सी व क़र्रत ऐनी हबीब जॾहिं अवां खे तो ॾिसां त मुंहिंजूं अखियूं ठरनि थियूं दिल खुश थी थिए मुंहिंजूं अखियूं ठरी थियूं पवनि जॾहिं तव्हां खे तो ॾिसां तुंहिंजे दीदार मां मुंहिंजी दिल नथी भरजे तुंहिंजे दीदार लाइ मदनी लॻ में नुआ नुआ अंदर लोरी बिरे बेहाल कयो बेवस खसे दिल यार बेज़ोरी सुभान अल्लाह मुझा दोस्तों मदीने वाले जो दीदार भी दीदार जेके हिक झलक दीदार जी नसीब थी वने उन्हें जो नालो जन्नत में लिखजी वने सुभान अल्लाह हिकड़े आशिक जी गाल्हि ज़हन में आई ॿुधाया हजरत ज़ैद रज़ी अल्लाह ताला अन्हु असुल यमन जे मुल्क जो माइटन खां विछड़ी वियो अबे अम्मड़ खां विछड़ी वियो बाज़ार में अची विकाणो अकाज़ जो मेलो लॻंदो अरब जो मशहूर मेलो अकाज़ जो मेलो उन में अचे के खपायुसि परदेसी मुसाफ़िर सम्झी हज़रत हकीम बिन हिज़ाम ख़रीद कयो उहो ज़ैद नंढड़ो ॿारड़ो अबे अम्मड़ खां विछड़ियलु मुंहिंजा दोस्तो ग़ुलाम थी परदेसी थी विकाणो हज़रत हकीम बिन हिज़ाम ख़रीद करे मक्के में आंदो बीबी खदीजतुल कुबरा के ताज में ॾिनो जॾहिं अम्मा खदीजतुल कुबरा जी शादी मुंहिंजे दिल पर मोहम्मद करीम सां थी लजपाल नबीअ जी कुंवार बणी त हकीम बिन हिज़ाम उहो ज़ैद ग़ुलाम मुंहिंजे दिल पर मोहम्मद जी लज कुंवार के ताज में तोहफ़े में ॾेई छॾियो जॾहिं अम्मा साईं हुज़ूर जी हवेली में आई तो वो नंढड़ो ज़ैद मुझे दिल पर मोहम्मद जे हवेली पाक में पुट जेको नंढो ॿार अबे अम्मड़ खां विछड़ियल हुजे जे अबे जो प्यार न ॾिठो हुजे जे पंहिंजी जीजल अम्मा जी बाज न ॾिठी हुजे उहो ॿार वीचारो यतीमन वांगुरु छा उनजी दिल नरम थी पवंदी आहे उहो थोरी ॻाल्हि बि सही न सघंदो आहे हज़रत ज़ैद अबाणनि खां विछड़ियल आहे
जने हुजूर जी हवेली में आयो हुजूर उनके निमाणो निठो वेगाणो निठो साईं फरमाइंदा ज़ैद अजु खां वठी तू ज़ैद बिन हारिस नहीं तू ज़ैद बिन मुहम्मद आही असा तोखे पंहिंजो पुटु था बणायो मुंहिंजो पुटु आहे हुजूर जन गोद में वरतो हुजूर जन उनके पंहिंजे गोद में पालण लगा मुंहिंजा दोस्तो भाग तईने जो जंहिंखे मदीने वारे साईं पंहिंजो पुटु करार हाणे मके में हर को चवंदो ज़ैद बिन मुहम्मद केर उनके पीउ जे नाले सां न सॾींदो हो हुजूर जो बच्चो समझंदा हुजूर उनके प्यार ॾियनि शफ़क़त ॾियनि सीने सां लाए साईं फरमाए हिन जी अम्मा विछड़ियल आहे हिन जो अबो विछड़ियल आहे हिनखे अबे वारो प्यार भी मां मोहम्मद ॾींदुसि अम्मड़ वारो प्यार भी मां मोहम्मद ॾींदुसि साईं फरमाईंदा खदीजा मुंहिंजे बच्चे ज़ैद जी पारत थई उनजे अबाणनि खे ख़बर पई पी मां वीचारा परेशान हुया जिनजो बच्चो गुम थी वञे अम्मड़ खे निंड न ईंदी आहे अबे खे सुख न ईंदो आहे ॻोल्हियूं पिए तलाश पे कयूं ख़बर पई त मके में आहे असांजो बचड़ो ज़ैद मके में आहे गोलींदे तलाश कंदे पीउ चाचो पई मक्के शरीफ में आया हुजूर जी बारगाह में पहुता या रसूल अल्लाह सजो बच्चो तव वट गुलाम साईं फरमा गुलाम न है मुझो पुटो साईं सोन खपे सोन ॾींदासीं चांदी खपे चांदी ॾींदासीं जेको असांजी तौफ़ीक़ आहे जेकी घुरंदो ॾींदासीं असांजो बच्चो असांखे वापसि मिले साईं फरमायो न सोन खपे न चांदी खपे न मुल्ल खपे न क़ीमत खपे ज़ैद खे इख्तियार थो ॾियां ज़ैद जी मर्ज़ी आहे अबे अम्मड़ ॾे वञे या मूं मोहम्मद खे क़बूल करे टटे वारा ये मदीने वारा साईं वेठा आहिनि हेॾो हज़रत ज़ैद आया अॼु उन जा अबो ऐं अम्मड़ चाचो आहे साईं फरमाइनि था ज़ैद तोखे इख्तियार आहे सुञाणी तो ही केरु किसी मुंहिंजो बाबू ही मुंहिंजो चाचो आहे ही मुंहिंजा अब्बा आहिनि साईं फरमाइनि था ज़ैद अॼु असां तोखे इख्तियार था ॾियूं वणई त अबे सां वञो वणई त मूं मोहम्मद सां गॾिजी रह हज़रत ज़ैद विच में आ हेॾो अबाणा रोअनि पिया अखियुनि मां लुड़क हारनि पिया हेॾो मदीने वारो साईं मुर्गे वेठो हज़रत ज़ैद जो इम्तिहान थी वियो इश्क जी परखा थी वई इश्क जी आज़माइश थी वई हिक नज़र अबे अम्मड़ खे ॾिसे ॿी नज़र दिलबर मोहम्मद जे पाक मुखड़े खे ॾिसे हसीन चेहरो ऐं लाल लकड़ा ये गुलनि में गुलाब नाहे ओ जान जाना ओ शाह शाह जगत में तुंहिंजो हजरत ज़ैद एक नजर अबे अम्मड़ ॾे निहारे ॿी नजर मुस्तफा जे पाक मुखड़े खे ॾिसे पीउ मां समझो थियो असांखे फाकुर पाईंदो असां न ईंदो पर जेॾी महिल ज़ैद उथियो आहे त क्रोड़ ते अचे मदीने वारे
चेदो हिन पुनल तापो कुर्बान अमर कुर्बान पंजो वतन कुर्बान पंजा बड़ा फिदा कया दिल पर मोहम्मद के मान छदे सगदुस चाचो तो जवेज ज़ैद ही छा गुलामी के तरजीह थोड़ी आजादी दे असा तो के आजाद कराइन आया यूं तू गुलामी के कबूल तो करी जे जो ए मुझा चाचा तवाजे आजादी का मोहम्मद दे दर्जी गुलामी कबूल ओ मिठा या खबर त मोहब्बत वारन का पूछो जनके मदीने वाले जी तांग दिल में लगल हुजे मुझा दोस्तों असांजे सिंध जे लाड़ जो भिटाई हजरत पीर सैयद ज़ैनुल आबिदीन सोहो अज भी आधी रात जो मुखे सुहिणो सरवर याद पियो निंड नेणने जी फिटी मुखे हो तो हर हर याद पियो इश्क मारण मारिया मुतमाग मदीने जा सारिया इश्क मारण मारिया मुतमाग मदीने जा सारिया घोड़ा हिते किया घारिया मुखे घोट को हर याद पियो वो मुझा दोस्तों चनखे मदीने वाले जी तांग दिल में लगल हुजे उन्होंने का पूछो इश्क रसूल चाहती दो हजरत से सरदार मशहूर वारा ओ रहम भरिया साईं रोग धनी किया है जुदाई आया मां के मणी ओ रहम भरिया खुशहाल कयो मंझ ख़्वाब खणी बानी भजिया जो ॿार मिठा जाल मजा आधार मिठा अघया दिलजी उछियार मिठा जाल मजा जो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका असाबी सैयदना अबू हुरैरा तो अर्ज करे या रसूल अल्लाह इन्नी इज़ा रायतुका ताबत नफ्सी वक़र्रत ऐनी हबीब जरीमल अमा के ॾिसां थो मुंहिंजी दिलि ठरे थी मुंहिंजो अखियूं ठरनि थी सोना अॼु तव्हां राज़ में वेठा आहियो अॼु मूंखे हिकिड़ो दिलि में सवाल आयो आहे हबीब मूंखे को अहिड़ो अमल ॾसियो अख़बिरनी बिशैइन इज़ा अमिलतु दख़लतुल जन्नह एड़ो को अमल बुधायो जेको मां कया त जन्नत बणजी वञा दोज़ख खां बची वञा जन्नत जो हक़दार बणजी वञा या रसूल अल्लाह अज मूंखे इहो को राज़ बुधायो जो मां बिना पुछा जे जन्नत ॾे हलियो वञा साईं फरमाइनि था ओ अबू हुरैरा चार कम कर बिना हिसाब जे जन्नत में वेंदे चार कम कर तू जन्नतिया अतइम तआम व अफ्श सलाम व सिल अरहाम व सल्लि बिल्लैल वन्नास नियाम तदखुलुल जन्नत बिसलाम
हुरैरा मानन के मन खाराए सलाम आम कर माइटियों गंढे रात जो थी तहज्जुद नमाज पढ़ तू जन्नतिया तू जन्नतिया तू जन्नती रुके अबू हुरैरे जला न पर क़यामत दी अचण वाली उम्मत जे लाए रस्तो खोलियो जेको चार कम करे यो जन्नत जो हकदार पहिरियों माण्हुनि खे मानी खारा रुके खाइण त सिखायो पर खाराइण बि सिखो ठटे वारा खाईंदो हर को आहे मोमिन खाईंदो बि आहे त खाराईंदो बि आहे दस्तगीर जा मुरीद कहिड़ा आहियो बगदाद वारे साईं खे मञो था पीरनि जे पीर खे मञो था मुंहिंजे सोने गौसे आज़म दस्तगीर फरमायो माण्हू भलो तानो ठाहे खाईंदा आहिनि ख़ुशि थींदा आहिनि मां अब्दुल कादिर भलो ताम ठाहे खाराईंदो आहियां त ख़ुशि थींदो आहियां दस्तगीर जा मुरीद सखी थींदा आहिनि ॿियनि खे खाराईंदा आहिनि हा जेॾी महिल मानी ठाहींदो न मस्जिद में बि ॾियारे मोकिलींदो कर को पाड़े में कोई यतीम आहे को बेवा औरत आहे को मिसकीन आहे उनजी संभाल मिलंदो कर के मुसाफ़िर के वाटड़ू के मानी खाराए के बुखारे जो रज कराए मदीने वारे साईं फरमाए थी जन्नत ॾे वठी वञण वारो ॿियो सलाम आम पंहिंजो पराओ दोस्त दुश्मन जेको अचे अस्सलाम वालेकुम सलाम आम कयो वाक़ुफ़ हुजे या ना वाक़ुफ़ हुजे उनखे सलाम कयो तव्हां जन्नती आहियो ऐं टे नंबर ते सिलिल अरहाम मिटियूं ॻंढियूं बिरादरियूं जोड़ियो माइटियूं न टोड़ियो बिरादरियूं न छिनो अज़ीज़नि खां छेड़ो न कयो जुदायूं न कयो तव्हां छिनण वारा न हुजो ॻंढण वारा साईं फरमाइनि था त ॿ मुस्लमान पाण में ॻाल्हाइण ॿोलाइण बंदि था कनि न टिनि ॾींहंनि खां पोइ उनजी का इबादत कननि खां मथे नथी थिए नमाज़ूं रोज़ा हज ज़कातूं ख़ैरातूं जो बि अमल करे क़बूल न पवंदो जेसीं ताईं रुठल भाउ खे परचाए न हा जेकॾहिं ॿ मुस्लमान काविड़ियल आहिनि न पाण में जेको हली वञी परचाए उहा बि जन्नत में पर ॿई ज़िद्दीरा नथा ठहनि ॿिन्ही खे हथ आहे ॿिन्ही खे ज़िद आहे टियों थिए उन्हनि ॿिन्ही जो ठहराव कराए साईं फरमाइनि था जेको ॿिनि विहलनि जे विच में सुन्हियो कराए उनखे 20 हजनि जो सवाबु मिलंदो घणो हिकिड़ो हज हींअर 7-8 लख रुपए जो आहे हा तो साल में हिकिड़ो हज हिकिड़े हज में 2 साल हिकिड़े साल में 2 हज त न थी सघंदा न हिकिड़ो हज पर ॿिनि विहलनि जे विच में वञी सुन्हियो कराई न 20 हजनि जो सवाबु तुंहिंजे दफ़्तर में बिरादरियूं न टोड़ियो माइटियूं न टोड़ियो भाउ भाउ सां नथो ॻाल्हाए पीउ पुट सां नथो ॻाल्हाए पुट पीउ सां नथो ॻाल्हाए हीउ हाल थी वियो आहे मुसलमानो जेकॾहिं रंजिशूं अथव न अॼु अलाह जो क़ुर ॿुधो था नबी जी हदीस ॿुधो था त इहे रंजिशूं कढो वञी परचायो अलाह तव्हांखे अॻु जन्नत में ज़िद न कयो ज़िद आहे शैतान खे अलाह फरमाए त आदम खे सजदो कर हिनखे न कर हिनखे मूंखे ॿार मूं पैदा कई हिनखे मिटी में हिन मां भलो आहियां हिनखे सजदो न कर हाणे 100 साल पूरा थींदा आहिनि अलाह ताला फरमाईंदुसि अॼु बि आदम जे क़ब्र खे सजदो कर माफ़ कंदुसि अॼु क़ब्र आदम जी क़ब्र खे सजदो कर माफ़ी अथई चलो जहिड़े न कयो मां हाणे मुए कंदुसि ओ ज़िद इहो ज़िद अथव शैतान जी निशानी हठ अथव शैतान जी निशानी मोमिन में ज़िद न हूंदो आहे जेके गुड़िया से जुड़िया जेके गुड़िया से जुड़िया हाँ तो मिठा साईं फरमाइनि था सिल अरहाम मिटियूं ॻंढ बिरादरियूं जोड़ छिन न ॻंढ ऐं चौथी ॻाल्हि माण्हू सुतल हुजनि तूं थी नमाज़ पढ़
रात जो माण्हू सुतल हुजनि तूं थी निमाज़ पढ़ यानी तहज्जुद जी निमाज़ जी तहज्जुद जी निमाज़ पढ़ ये 4 कम जे कया साईं फरमाईंदा इहो जन्नती आहे सुभान अल्लाह वो मदीने वाले साईं जो फरमान वणियो अमल कबो हजरत जाफिर रज़ी अल्लाह ताला अन्हु मरवी हदीस इमाम हाकिम आंदिया मुस्तदरक में हजरत जाफिर रज़ी अल्लाह ताला अन्हु तो चे मदीने वाले साईं फरमायो त मिन मूजिबात रहमत इतआमुल मुस्लिमिल मिस्कीन के मिस्कीन मुसलमान के मानी खाराए उन्हें जे जन्नत वाजिब थी उन्हें को आशा उम्मीद आला जन्नत दी उम्मीद सभिनी के जी सभिनी मोमिनन के उम्मीद आला जन्नत दी पर साईं फरमाईंदा जन्नत वाजिब थी वई उन्हें जे लाइ को मिस्कीन मुसलमान के मानी खा समझो हाँ वडेरन के त खाराईंदो दावतूं कंदो उन्हनि जे लाइ 70-80 ताम ठाहींदो जर्दो जुदा चाशनी जुदा मच्छी जुदा छेलो जुदा चटनी जुदा वडेरन के त खाराईंदो पर मिठा गरीबन के खाराए मिस्कीनन के खाराए हजरत मूसा अलैहिस्सलाम रब के अर्ज के उनका मालिक कतई त मुंहिंजे अंदर ते तूर सेना ते तो संगालियूं तो कयां पर ॾिठो त कोन न कतई त पंहिंजो जलवो ॾेखार रब फरमाए त मूसा फलाणे ॾींहुं फलाणे वक़्त असां तो ॾींदासीं जे मौला पंहिंजी उम्मत खे चवां रब फरमाए ऐलान कर वञी हज़रत मूसा ऐलान कयो त फलाणे ॾींहुं मुंहिंजी दावत मुंहिंजो रब ईंदो मुन पंहिंजो दीदार कजो ख़ल्क़ गॾु थी हज़रत मूसा जी उम्मत हज़ारे लखे माण्हू गॾु थिया हज़रत मूसा अलैहिस्सलाम लंगर ठाराया इन ताम तैयार कराया त मुंहिंजो रब जलवा घर थींदो महिमान ईंदा उन्हनि खे मानी खाराईंदुसि ताम तैयार थिया हिकिड़ो गरीब मिस्कीन आयो फाटल कपिड़ा हुजनि मूसा मां बुखार आहियां मानी खारां हज़रत मूसा फरमाए हे ख़ल्क़ ॾिसी तो इंतज़ार में बीठी आहे मुझे रब जी जलवा गरी थींदी तूं बे इंतजार कर जने रब जो जलवो ज़ाहिर थींदो पोइ सभई खाईंदा तूं बि खाईंदे जी मां इंतजार न थो करे सघां मां तकड़ो आहियां वञण वारो आहियां मूंखे मानी गबो खारां मां बुखारो आहियां हज़रत मूसा अलैहिस्सलाम फरमायो त ईअं कीअं थी सघंदो सभु माण्हू इंतजार में तूं कहिड़ो तकड़ो आहीं वे इंतजार करी त मानी खाराईंदुसि जे वञणो अथई त हलियो वञ वो माण्हू हलियो टाइम थी वियो वक्त पूरो थी वियो पर रब जो जलवो ज़ाहिर न थियो तजल्ली न पई वक्त गुज़री वियो जीअं वक्त गुज़रण लॻो त माण्हू चिमे गोयूं करण लॻा चवण लॻा त मूसा तो चयो त रब जो जलवो ज़ाहिर थींदो रब त न जलवो ॾेखारियो माण्हू ताना हणण लॻा सभई मुआफ़िक त न हुया न के मुखालिफ़ बि हुया न मुखालिफ़ ताना ॾियण लॻा मुनाफिक उल्टियूं सिधियूं ॻाल्हियूं करण लॻा पोइ शाम थी वई पर जलवो ज़ाहिर न थियो रोई अर्ज़ कई मुंहिंजा मालिक तूं बेनियाज़ बेपरवाही तोखे जलवो न ॾेखारिणो त मूंखे चई छो मूंखे एतिरी ख़ल्क़ इंतज़ार में माण्हू मूंखे ताना था हणनि रब फरमाए मूसा मां तो वटि आयो हुउसि पर तूं मुंहिंजो क़दुर न कयो मूसा मां बुखारो हुउसि तो मूंखे मानी न खाराए मूसा मां बुखारो हुउसि तो वटि आयुसि पर तो मूंखे मानी न खाराई मूसा तो मुंहिंजो क़दुर न कयो मौला मां त तुंहिंजे इंतज़ार में हुउसि मूं त इत्माम सॼो तुंहिंजे लाइ कयो रब वॾा जेको बुखारो आयो हुन फाटल कपिड़नि वारो जे इन खे खाराई आहे त ॼणो मूं रब जी ज़ात जी मूसा मां रब खाइण खां पाक आहियां पीअण खां पाक आहियां अखियूं मूंखे ॾिसी नथियूं सघनि दीदार मुंहिंजो केरु करे नथो सघे मूसा मां रब ग़रीबनि मिस्कीननि में मूं रब जा जलवा हूंदा आहिनि
ए मूसा जे तू इन्हें के खाराई हा तो जणो मूं रब जी ज़ात वट तो मान रही हा। ए मूसा तो मुझो कथुर न कर मिठा तुझे तडे ते के गरीब मिस्कीन दर ते जा चंद धिका थोड़ी तड़ाए तो छडी ऐ उनन के छिड़पू थोड़ी मिठा ये न कंदो कर खुदा जाने इयो जेको फाटल कपड़न वारो रब वटने जो कहो मकान सुभान अल्लाह। हां हजरत ख्वाजा निजामुद्दीन औलिया दहलवी रहमतुल्लाह अलैह दिल्ली जो वली कामिल थी गुजरियो चिश्ती सिलसिले जो हिकड़े डी चई त मंझन जो निकतुस घर का बाहर वञा पियो दिल्ली जे शहर का बाहर निकतुस पेनू मंगता पेनन जी टोली ॾिठम पिन्नी गोदड़ियूं पाईंदा न किस्ता खणी ईंदा पिन्नी गदाई शफाई करे हाणे उहे टुकर वेठा पिया खाइनि टोली लॻायूं वण जी छांव में हजरत ख्वाजा निजामुद्दीन दहलवी फरमाए तो मूं उन्हनि खे नफ़रत जी नज़र सां ॾिसो पिन्नी हाणे वरी खाइनि था वेठा नफ़रत जी नज़र सां मूं ॾिठो अचानक जो ॾिसां तो ने पेनू जे टोली खां आसमान ते मूंखे नूर जी लाट नज़र आई अल्लाह जो नूर वसे पियो उन पेनू जी टोली चीमू हीअं जो तवज्जो करे ॾिठो त ज़माने जो गौस हुयो जेको उन पेनू सां गॾु वेठो ज़माने जो गौस हुयो जेको उन पेनू सां गॾु वेठो मूं त सुञातो वली रा वली भी शनास अल्लाह जो वली वली के सुञाणंदो आहे ॾिसी मूं चयोसि तव्हां हिन पेनू सां हिन गदागर भकारियुनि सां गॾु तव्हां फरमाई हा निजामुद्दीन इने जे करे मां वेठो आहियां तोखे ख़बर पवे त अवाम में ख़ासि बि लिकल हूंदा अवाम के अवाम न समझ कदे कदे गोदड़ियुनि में लाल भी लिकल हूंदा निजामुद्दीन अवाम में खवास भी लिकल हूंदा आहिनि तू अवाम का नफ़रत न कर गरीब का नफ़रत न कर मता अल्लाह ताला जल शान जो को दोस्त इन में लिखियल हुजे हर फकीर दी इज्जत करी सिराई की समझंदा आहियो जी हर फकीर दी इज्जत करी मता ख्वाजा खिज़र हयात हुई हर पानी दी इज्जत करी मता इहो आप हयात हुई हर कागज दी इज्जत करी मता कुरान दी आयात हुई हर काफिले दी इज्जत करी मता सोने नबी दा साथ हुई अज दिल में अज़म कयो त कंहिंखां नफ़रत न कंदो कंहिंखां टोड़ींदो न छिनंदो न ॻंढापा ॻंढींदो ऐं दिल जा सखी थींदो माण्हुनि खे मानी खाराईंदो जेरनि खे खारायो ईसाले सवाब कयो पंहिंजे मैयतनि जी संभाल लहो उन्हनि खे उन्हनि जो बि तव्हांजे मथां हक़ आहे पीउ मां वीचारा तोखे पाली निपाई तोखे वातनि जा गिर कढी खाराई उन घर ठाहियो रहियो तूं पियो उहो वीचारो मिटीअ जो महिमान आहे उन्हनि खे यादि कजे या न कजे उन्हनि खे ईसाले सवाब जे लाइ लंगर न्यास कयो था ख़ैर ख़ैरात कयो था उन्हनि जा रूह ख़ुशि थींदा अल्लाह करीम दिल शान शान असां सभिनी खे सखी दिल ॾे सखावत करण जी तौफ़ीक़ ॾे माण्हुनि खे मानी खाराइण जी तौफ़ीक़ ॾे ख़ैर ख़ैरात करण जी तौफ़ीक़ अता फरमाए वमा अलैना इल्लल बलाग सुभान अल्लाह गौसे आज़म जो आला शान तम गौसे आज़म जो आला शान तम जो गुल वलीअ में ते आहे कदम गौसे आज़म जो ओ हसनी हुसैनी आहे वही प्यारो परवर जो मुहिउद्दीन मुलमली ओ रहे उनजे मुरीद जो भाग भरम गौसे आज़म जो आला शान तम गौसे आज़म जो
आला शान तम जंहिंजो कुल वली में ते आहे कदम खोसे आज़े अल्लाह करीम जल्ल शान शाह असांखे अमर जी तौफ़ीक़